काथे पुगो वाह जल्दी गाड़ी का यार दुकान ते रश लगी पई आ चार चार गाड़ियूं रखूं था दुकान ते पोइ ड्राइवरिंग कयो था शकी नथा थियो जल्दी गाड़ी का या अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम साईं करमदीन कोकड़ी केरा मुंहिंजो पी आ बाबू उनखे मोकिल। करणो छा आहे कंहिंमें कमु थी बाबा मां तव्हांजो कस्टमर आहियां छो थो ॻाल्हाए। अच्छा कस्टमर आयो हा। वेहो 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 ईअं न कर न वेहो सही वेहो असां तव्हांजा ॿधा ग्राहक आहियूं मां शादी जो ऑर्डर लॻो आहे मां चवां थो अच्छा, तव्हांखे ॾियां। जी साईं ॾिसो था रश लगी पई आहे केॾी दुकान ते रश लगी पई आहे यार, बस 5 मिंट मिलिया आहिनि त साह पटण लाइ वेठा मां ॾिठो आहे यार वॾी तुंहिंजी मुर्गी थी हले। अल्हम्दुलिल्लाह वाह वाह छा थो खाराए भला मुर्गियुनि खे। साईं मुर्गियुनि खे यकीन कयो माना सुबुह जो पिस्ता बादाम वाह वाह ऐं जेको आहे सो खीर वाह पाणी जी जॻह ते खीर अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे दुकान ते मतिलबु पूरे शहर में एतिरी रश न आहे जेतिरी मुंहिंजे दुकान ते रश आहे। ज़ार हाणे पिस्ता बादाम इहे था खारायो त माना माण्हू नथा खाई सघनि तव्हां जानवरनि खे था खारायो पखियुनि खे था खारायो त माना कमाई बि एॾी हूंदी न माशाल्लाह। माण्हू चवंदा आहिनि मुर्गी पाण नथी हली सघे त उनजो गोश्त बि फेफो हूंदो पर जेका मुर्गी बादाम पिस्ता ऐं खीर पीए न उनजो गोश्त खाइण में वॾो ज़ाइको हूंदो आहे तॾहिं पूरो शहर मुंहिंजी दुकान ते माशाल्लाह आहे। माशाल्लाह छा था सम्झो घणी हलंदी हूंदी तव्हांजी मुर्गी। अल्हम्दुलिल्लाह साईं 8-10 गाॾियूं ईंदियूं आहिनि तक़रीबन मां सम्झां 8 खां 10 लख रुपया मुंहिंजी रोज़ानो आमदनी हूंदी आहे ॾिसे तो 20-30 मज़ूर आहिनि मुंहिंजी दुकान ते। मां इनकम टैक्स वारनि जी तरफ़ आहियां असांखे तोखे टैक्स हणणी हुई 2-3 दफ़ा असांजी टीम आई पर तूं कूड़ ॻाल्हाईंदे हाणे तोखां सच निकिरी वियो। अच्छा साईं तव्हां ॿुधायो था न हे दुकान जो नंबर बि मां हणी छॾियो त मां साईं टैक्स तोॾे अची वेंदी। साईं तव्हां वियो तव्हां सां सेटिंग कयां न साईं न सेटिंग ओ बा थींदी। मरी गया से असांखो बि को पुछा थो करे पटिजी था वञूं करम कान धूड़ पई आहे बूथ में लॻी वई चती हलाए घणी टैक्स ऐं मरी वियासीं। 1 कलाक खां पोइ अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम साईं कीअं वेही सघूं था। हा वियो वियो साईं यार माशाल्लाह मां दुकान शहर में ॿिया बि ॾिठा पर तव्हां वारो दुकान ज़ोर आहे वॾो थो हले। न साईं काॾो थो हले धूड़ थो हले छो साईं। न साईं गिराकी कोन्हे ॾिसो था मोड़ियूं लॻियूं पयूं ने दुकान जी मसवाड़ी नथा ॾेई सघूं लॻे थो हे वरी ॿियो को ऑफिसर आहे अच्छा हा बसि न आहे साईं ॾिसो था न हाणे असां वटि रेड़ी वॻियूं बीठियूं आहिनि गंद कचिरो शहर जो हिते था उछलनि साईं सफ़ाई न आहे को गिराक हेॾे त मखियूं ॾिस केॾियूं हे छोरा मारा उबासी ॾींदा वेठा। तुंहिंजे दुकान पंहिंजे में बि सफ़ाई कोन्हे का छो भला। साईं न आहे न रोज़ी थींदी आहे त गिराकी माना दुकानदार जी सफ़ाई करण में बि दिलि मञींदी आहे। हाणे दिलि नथी चएव न कुझु बि कोन्हे बीमार सीमार मंडियूं संडियूं सभु हलाईंदा मिड़ई माण्हुनि खे फुरी वेंदा वेठा। सिहत खाते तरफ़ां आहियां मूंखे इहा ई तव्हांजी ज़बानी ॿुधणी हुई साईं हे टैक्स लॻेव थो तव्हां ॾे। साईं उहो ॿुधाए ईंदा अॻे ऑफिसर ईंदा त साहब अचेव त सफ़ाई कयो चूना बूना हारींदा उहे ऑफिसर अलॻि ईंदे दुकान बंदि करण लाइ साईं साईं ईअं न सील कंदो करण साईं लाइ हे अची थो त तव्हां कुझु ॾिया सेटिंग कयो साईं पोइ घरो असांजो अलाए कहिड़ो ॾींहुं आहे अॼु इनकम सपोर्ट वरी हेल्थ वारा अॼु अलाए छा आहे बाबा सम्झ में ॻाल्हि नथी अचे। 2 कलाकनि खां पोइ साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम कीअं आहियो साईं। ईअं जीअं ॾिसे थो पोइ मरी वियो अथव या साईं रो था। न सही बसि नुक़सानु थियो छाजो नुक़सानु थियो आहे। साईं बसि पुछा न कर अथई मां छा ॿुधायां हुकुम कयो तव्हां। यार मुर्गियूं तुंहिंजूं मां ॾिठियूं आहिनि वाह वाह ऐं मां वठंदो बि तव्हां खां आहियां खाईंदो आहियां चवंदा आहिनि त जेका शइ खाए बि आहे त उनजा असरात थींदा आहिनि फेफियूं मुर्गियूं खायूं था असां फेफा मां तव्हांजी मुर्गी खाइणु शुरू कई आहे चुस्त लॻो पियो आहियां। छा खाराईंदा आहियो भला मुर्गियुनि खे। कुझु बि न साईं कुझु बि न खाराईंदो आहे बसि इहो बसि सिजो फिरंदो आहे रुपयो खोलियो कराए ॾेई छॾींदो आहे जेको वणेव वञी खाओ पाण खाईंदियूं आहिनि मुर्गियूं। हा साईं बसि छा कयो साईं। मां बि वाइल्ड लाइफ वारनि जे तरफ़ आहियां मुर्गियुनि असांखे दान या त पैसा बि थोरा थो ॾिए असांजो गुज़ारो नथो थिए। देखो साईं वो कारो कयो ताओ मलियो हिन धंधे खां पोइ बहितर आहे केमल केरा ज़िंदगी ज़ाहिर आहे। अरे छोरा बंदि कर दुकान खड़ पुसी जो दुकान खोली त नाला ई तो मर गयो तबाह कई वा के भरिया कन तुंहिंजा ऐं फिकावत विधी ए कननि जा कचा दिल कई तो पकी के भरिया कन तुंहिंजा ऐं फिकावत विधी
ए कनन जा कचा दिल कई तो पकी तू अची हम वट हिकिड़ी ॻाल्हि त मां ॿुध। जा मटल। अब ॻाल्हि त ॿुध। अरे हिकिड़ो बीह त सही ॻाल्हि ॿुध। तूं माना सॼी ज़िंदगी एक्टिंग करे मूंखे लॻे थो वेस्ट कयो आहे। तुंहिंजो आवाज़ एॾो भलो आहे त तूं माना यार ॻाइण छो न करे? मां सां त ॻाल्हाए भाउ। केरु आहे भाउ? मज़र सेठार तूं आहे? हा मां आहियां। ये टीवी ते जेको शो हलाईंदो आहे। हा शो कंदो आहे। न माना सिंध में ॿियो टैलेंट मरी वियो आहे। टैलेंट अची माशूक शर्म में बचो आहे। अलू वलू नथू खैरे में बचो आहे। उन्हनि खे तूं शो में घुराए रखे थो। ॿिया सिंधी एक्टर न आहियूं, आर्टिस्ट न आहियूं, फनकार न आहियूं। अरे बाबा सभु टैलेंटेड आर्टिस्ट ईंदा आहिनि। अलाए केतिरा केतिरा मुख़्तलिफ़ शोबनि सां मां पंहिंजे प्रोग्राम माण्हू घुराईंदो आहियां। ऐं माशूक शरई जेतिरी फैन फॉलोइंग आहे न वो तू सोचे भी कोन थो सघे। न, माशूक उनजी- शरई जेतिरो मूंखे फीडबैक मिलियो न वो तू सोचे कोन थो सघे। न उनजी फैन फॉलोइंग आहे, बाक़ी असां सॼी ज़िंदगी केॾो केॾो हलायो आहे। दादा पहिरीं ॻाल्हि नंढो अर्ज़ु आहे, भली तूं टैलेंटेड हूंदे पर सची ॻाल्हि इहा तुंहिंजो मुंहुं एॾो आहे थकिजी नथो पए मने खणी थो। यार मुंहिंजो बूथ आहे, जेतिरी बाडी आहे ओतिरो बूथ आहे। तूं थोरो स्मार्ट त थी न, कीअं तोखे खणे मने? छा कयूं तोखे? कीअं न कयूं? सिमाट छा हुते कुर्सियूं कमज़ोर आहिनि छा शो? नालो वरी खीरो ॾिस त नाले ऐं कद बुत में केॾो फ़र्क़ु आहे। बाबा मां बि आर्टिस्ट आहियां, कमु कयां थो। जेकॾहिं उन वटि फॉलोअर आहिनि त असां वटि बि फॉलोअर आहे। अहिड़ो त तूं छह पर हल्का कराई थो लॻे न कया वार वॾा थी आनी माण्हू। यार तूं त मश्करो आहे हेॾे, तोखे बस पंहिंजी मश्करी वती आहे। तूं वरी हिकिड़ो सीरियस आहे हे मशहूरु तूं मशहूरु न आहे। बाबा मूंखे पंहिंजे शो में घुराए भलो थी, न त मां तुंहिंजो शो जेको आहे न पंहिंजी टीवी में न हलाईंदोमांइ। बाबा तूं मूंखे घुराईंदासीं ऐं हैदर खां कुझु सलाह वठो। हेॾो सीनियर आर्टिस्ट आहे, हिन हाणे ॻाइण बि शुरू कयो आहे। ॻाए बि सही। छा सलाह वठां बाबा? मुंहिंजा 3 लख जेको आहे फॉलोअर आहिनि फेसबुक ते, यूट्यूब ते 60,000 फॉलोअर आहे, टिकटॉक ते 6 लख फॉलोअर आहिनि। ऐं छो? इन्हनि में गारियूं घणा ॾींदा थिए? उहो मां पढ़ंदो ई न आहियां, अनपढ़ियल आहे न। जीअं ॾियनि गारियूं मुंहिंजो कहिड़ो कमु आहे, पढ़ाई नथो। हाणे खिलो था वञो तव्हां इज़त ॾिनी आहे। न तोखे मां वाइदो थो कयां, अॼु मां चवां हैदर साहब बि गॾु आहे। हैदर साहब जो वाइदो आहे तव्हां सुभाणे हलो, तव्हांखे मां शो में दादा ज़रूरु मां बि इन जी पार त कंदोमांइ। हक़ीक़त इहा आहे वॾो टैलेंटेड माण्हू अथई। हे बाक़ाइदे माना हिन जी एक्टिंग बि सुठी आहे, ॾाढो सुठो हिन जी टाइमिंग बि भली आहे ऐं हे सेंसेबल माण्हू आहे, माण्हुनि खे पसंदि आहे। खणेसि हिनखे। ऐं हिकिड़ी ॿी सलाह मूं रिक्वेस्ट तोखे, हा। ॿी हिनखे रिलीज़ होतल ॾेई जाए। ओके दादा ओके। आवाज़ तो कम थी वियो बसि। पक्की ॻाल्हि आहे। पक्की ॻाल्हि आहे। महिरबानी। माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो मासाब खीरो। अॼु असां कींजर में मौजूदु आहियूं ऐं मां ख़ुशि नसीब आहियां जो एॾा वॾा आर्टिस्ट मूंसां गॾु आहिनि। अदा मज़र सितारे, हैदर कादरी साहब मुंहिंजो भाउ आहे। यकीन कयो असां वेठा हुआसीं, कैमरा शुरू करे ॾिनई, ओचितो वधी ओचितो वधी, ठीकु आहे वारा जेको हाल हुयो त मां जो हाणे वॾी वॾी वॾो आर्टिस्ट आहे, टैलेंटेड आहे, रियल आर्टिस्ट आहे। मां आहियां बिग फैन ऑफ यू सर। लव यू सर। लव यू सर।